बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई जेका तफ़सील ॻाल्हायो तमामु ख़ुशी थी। सॼो हिकिड़ो नक्शो जहिड़े खे चिटे अॻियां रखियईं। जीअं मुख़्तसिर दोस्त बि आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा आहिनि, उहो हिकिड़े हंधि अची मोतियुनि वांगुरु वया अथसि। अञा बि जेकॾहिं वधंदा इलाइक़ाई सतह ते बि सेवण जा बि, त उहा मेंबरशिप अहिड़ा हूंदी त वधीक सुठी थींदी। ऐं ॿियो वटि त जेको सिंधी अदबी संगत जूं हूअं त हमेशह अॻ में ज़िला राब्ता सेक्रेटरी दिलदार साहिब खां पहिरियों मां हुउसि, सो मूं मीर साहिब खे चयो त जेको बि फ़ैसिलो कयो ॿधियल आहियूं, जेके बि ज़िला राब्ता सेक्रेटरी चूंडिजी आयल आहिनि उन्हनि जी निगरानीअ में इहो थियणु खपे। उन करे असां सिर्फ़ु इन करे आया आहियूं त जीअं शो थी सघे त वाक़ई ज़िला राब्ता सेक्रेटरी बि हो, ॿ कमेटी जा मेंबर बि हुआ, उन्हनि जे रूबरू थी फ़ोटो बि अची विया, रिकॉर्ड ते बि चढ़ियो, कोर्ट ताईं मामला वेंदा तॾहिं बि उनखे ॾींदा। सिर्फ़ु इन सबब जे करे असां आया आहियूं, न त सभु मालिक तव्हां आहियो, कारोबारी कमेटी मालिक आहे फंक्शन करण जे हलियाल खां। इहा तमामु असांखे ख़ुशी आहे।